सिटी न्यूज़। शिकारपुर शहीद जमहूरियत मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 12वीं वरसी के हवाले से कल्चर विंग के अगूणे ज़िले सदर सिकंदर केयर तरफा तकरीब कोठाई वई। शहीद राणी की तस्वीर आडो डीहा बारे भेटा दिनी वई। तकरीब में पीपीर कारकुनन जियालन और वर्करन शिरकत कई। तकरीब में अगवाणन चयो त पीपल्स पार्टी शहीदन की पार्टी है, इनके केर भी झुकाए नथो सके। असां शहीद राणी जा जियाला पंहिंजे नौजवान लीडर चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु आहियूं। चेयरमैन बिलावल भुट्टो जे वॾनि असांजे लीडरनि वॾियूं कुर्बानियूं ॾेई मुल्क ऐं जमहूरियत खे बचायो आहे। असां सभिनी जियालनि वर्करनि खे पार्टी चेयरमैन जा हथ मज़बूत करणा पवंदा। हाणे ईंदड़ वफ़ाक़ी हुकूमत बि पीपी जी हूंदी। दुश्मननि जूं साज़िशूं कॾहिं बि कामयाबु न थींदियूं। रिपोर्ट अदील अहमद, सिटी न्यूज़, शिकारपुर।